जी असीं मौजूद हुयूं हैदराबाद कोर्ट में, जिते आउं तव्हांखे ॿुधाया त हैदराबाद में 15 ॾींहं अॻु शुरू थियल वकील ऐं पुलिस तकरार जेको आहे सो हुनजो निबेरो न थी सघियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर वकील जेका आहिनि से उहे मैदान में अची विया आहिनि ऐं वकीलनि अॼु मुकमल तौर ते जेको आहे सो कोर्टुनि जी तालाबंदी करे ऐं उतां जो जेको आहे सो बाइकाट कयो आहे। इन सिलसिले में अॼु सुबुह साण ई जेके आहिनि से हैदराबाद जा वकील हैदराबाद जी सेशन कोर्ट में जमा थियण शुरू थी विया हुआ ऐं जिते जेको आहे सो हुननि अदालती आहतनि जी जेका असां तालाबंदी कई आहे ऐं तालाबंदी करण बाद जेको आहे सो पुलिस जी पाबंदी ते मुकमल जेका असां पाबंदी आयद करे छॾी आहे अंदरि अचण ते। इन खां अलावा ॿिया बि जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जी चकास बाद जेको आहे सो उन्हनि खे अंदरि छॾियो वियो वञे। ऐं तव्हांखे ॿुधायां त 15 ॾींहं अॻु में शुरू थींदड़ ही पुलिस ऐं वकील तकरार जेको आहे कुझु ॾींहंनि जे लाइ माठीणो थी वियो हो, पर मुकमल तौर ते ख़तमु न थी सघियो आहे। ऐं 2 ॾींहं अॻु हैदराबाद बार जे जेके आहिनि सीनियर जूनियर वकीलनि जेको आहे सो हिकु कठ सॾायो, हिकिड़ो इजलास सॾायो, जंहिंमें जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वियो त 20 तारीख़ जुमेरात खां जेको आहे सो तमामु कोर्टुनि जो बाइकाट कयो वेंदो ऐं जेको आहे सो जेसि ताईं SSP हैदराबाद न हटंदो तेसि ताईं जेको आहे असांजो इहो बाइकाट जारी रहंदो। उन सां गॾोगॾु उन इजलास में पूरी सिंध जे जेके आहिनि से बार एसोसिएशन जेके आहिनि उन्हनि खे हैदराबाद बार एसोसिएशन जे उहिदेदारनि इहा अपील कई त हू असां सां गॾु साथ ॾियनि ऐं असांजी हिन जेको आहे सो एहतजाज जी हिमायत कनि। जंहिंखां पोइ सिंध जी मुख़्तलिफ़ जेके आहिनि बार एसोसिएशन्स आहिनि, जंहिंमें ठटो आहे, बदीन आहे, टंडो मोहम्मद खान आहे, टंडो अलायार आहे, जामशोरो बार आहे, हैदराबाद कराची बार आहे, इन्हनि जेको आहे सो मुकमल हैदराबाद जे वकीलनि जी हिमायत जो ऐलान कंदे अॼु जेको आहे सो अदालती कार्रवाइनि जो बाइकाट जारी रखियो आहे। वकील अॻवाननि जो चवणु आहे त जेसि ताईं SSP हैदराबाद खे हितां हैदराबाद मां न हटायो वेंदो तेसि ताईं असांजो एहतजाजी जारी रहंदो। अगरि असांजी ॻाल्हि खे न मञियो वियो या असांजे मुतालबे खे मंज़ूर न कयो वियो त थी सघे थो त वकीलनि जो ही एहतजाज मुल्कगीर एहतजाज थी वञे। जी।